अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां लाइ बेहतरीन व्लॉग खणी आया हूँ, बेहतरीन वीडियो खणी आया हूँ। असां तव्हांखे अहिड़ी शइ ॾेखारींदासीं जेकी तव्हां ॾिठी न हूंदी, पर वरी बि तव्हांखे दीदार कराईंदासीं। हलूं था उन शइ जे तरफ़। मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो, जीअं हर नवां वीडियो तव्हांखे आसानी सां पहुची सघनि। महिरबानी। तव्हां सॼो ॾींहुं हिन बबड़ खे लॻो त फ़ोन वठिजी सघंदव। हिन लाइ 5 मिंटनि जो कमु आहे। हे जेको मैसेज स्टार्ट करे रहो, तव्हां ॾिसंदव और ते कोन कंदव। दोस्तों ही बबड़ा व्यू, ये नजी ट्रेली बिठिया है बबर व्यू। तो ही ॾिसी सघो था जेकी मिशन आहे मुंहिंजे हथ में, हीअ बबर कटी हुई आहे। अलाए छा हिन में थो पए जेको बबर थी कटे, ख़बर न आहे।